नाज़रीन, सिंधी शूज़ न्यूज़ बुलेटिन में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं मंसूर मलक जी। गुज़िरियल ॾींहुं मिठियाणीअ भरिसां दली पोटा जे सहिड़ा माइनर मां मालवंद माण्हुनि खे माल वेंचारींदे शाख मां मगरमच्छ जो बच्चो हथ आयो हो, जंहिंखे ॻोठाणनि पारां गोलियूं हणी मारे विधो, जॾहिं त मारण वारे वाक़िए ते वाइल्ड लाइफ खातो तहरीक में अची वियो ऐं ॿिनि जवाबदारनि ते पिणु केस दाख़िल कयो वियो आहे। वाइल्ड लाइफ खाते नौशरो फ़िरोज़ इंचार्ज असद अली मरीअ ॿुधायो त हथु आयल मगरमच्छ खे गोलियूं हणी मारण वारे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार गुलाम मुर्तज़ा राजपूत ऐं गुल हसन उर्फ़ गुल्लू राजपूत ऐं ॿियनि नामालूम माण्हुनि ते सिंध वाइल्ड लाइफ एक्ट 9/2022 तहत केस दाख़िल कयो वियो आहे ऐं नौशरो फ़िरोज़ जी टीम सुभाणे वाॻूअ खे मुर्दा हालत में नौशरो फ़िरोज़ अदालत में पिणु पेश कंदी। ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ TV।